अक्सर मानी खाइण खां पोइ घणनि माण्हुनि खे फौरी तौर ते ओघरायूं ईंदियूं आहिनि ऐं हू सम्झंदा आहिनि त शायदि संदनि पेट भरिजी वियो आहे। पर जेकॾहिं ओघरायूं घणियूं अचनि ऐं पेट जे मथां हिसे में सूर थिए त उन जा ॿ सबब थी सघनि था। हिकु इहो त अव्हां जे पिते में पथरी आहे या वरी इहो त अव्हां जे मादे में ज़ख़्म आहे। पिते में जेकॾहिं नंढियूं नंढियूं पथरियूं हूंदियूं आहिनि त उहे बदहाज़मी जो सबब बणिजंदियूं आहिनि। उन जे करे ओघरायूं ईंदियूं आहिनि ऐं गॾोगॾु सूर बि थींदो आहे। पितो हिकु नंढिड़ो उज़वो हूंदो आहे जेको पेट जे मथे हिसे में जिगर जे वेझो हूंदो आहे। जिगर मां कुझु मवाद पिते जे थेले में गॾु थींदो आहे। जॾहिं त असां कुझु खाईंदा आहियूं त पितो सोढ़ो थी वेंदो आहे ऐं इहो मवाद उतां निकिरी मादे में हलियो वेंदो आहे। अहिड़ीअ रीति ग़िज़ा में शामिल सणभ हज़म करण में मदद मिलंदी आहे। पिते में पथरी ठहिण जी सूरत में जॾहिं असां मानी खाईंदा आहियूं त पितो आम तौर ते सोढ़ो थी वेंदो आहे, पर पथरियुनि जी सूरत में मवाद अॻिते नाहे वञी सघंदो, जंहिंजे करे तकलीफ़ महसूस थींदी आहे ऐं कॾहिं कॾहिं इहा तकलीफ़ वधी वेंदी आहे। अहिड़ीअ तकलीफ़ जो ॿियो सबब पेप्टिक अल्सर यानी मादे जो ज़ख़्म थी सघे थो। इहो हिकु क़िस्म जो कचो ज़ख़्म हूंदो आहे जेको मादे या नंढे आंड्रे जे अंदरूनी भितियुनि ते हूंदो आहे। अहिड़ी सूरत में रुगो डॉक्टर ई मुआइनो करण खां पोइ ॿिन्ही सूरतुनि मां कंहिं हिक सूरत जी तस्दीक करे सघे थो। अव्हां खे अल्ट्रासाउंड कराइण जी सलाह ॾेई सघिजे थी। जेकॾहिं उन में बि ख़बर न पई त एंडोस्कोपी कराई वेंदी आहे। आंड्रे या मादे में ज़ख़्म निकितो पोइ हिकु टेस्ट कराई वेंदी आहे ऐं टेस्ट हाकारी अची वञे त पोइ अव्हां खे एंटीबायोटिक दवाऊं ॾिनियूं वेंदियूं आहिनि त जीअं जीवड़ा ऐं ज़ख़्म ख़तम थी वञनि। बदहाज़मी जी शिकायत उन वक़्त बि थींदी आहे जॾहिं मादे में मौजूदु ग़िज़ा हज़म करण में मदद कंदड़ ताक़तवर तेज़ाबी मादो ग़िज़ाई नालीअ खां मथे वञण जी कोशिश कंदो आहे, जंहिंसां अल्सर या ज़ख़्म थी सघे थो। उन खे रोकण लाइ ताक़तवर दवाऊं तजवीज़ कयूं वेंदियूं आहिनि। सुञाणप थियण खां पोइ बाक़ाइदा कोर्स ॾिनो वेंदो आहे या वरी पितो ई कढियो वेंदो आहे। जेकॾहिं अव्हां कंहिं बि अहिड़ी सूरत हाल खां बचणु चाहियो था त घणियूं ओघरायूं अचण या पेट में सूर पवण ते वेझे डॉक्टर खां मुआइनो ज़रूर करायो ऐं सेहतमंद ग़िज़ा खे यकीनी बणायो।